कंबर मां 6 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल चौकीदार पुलिस तशद्दुद में फ़ौत थी वियो, जंहिंजे वारसनि पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे। 6 ॾींहं अॻु लॉकडाउन दौरान रुस्तुम अली अंसारी घर जो राशन वठण लाइ वञी रहियो हो त पुलिस एहलकारनि गिरफ़्तार करे सिटी थाणे ते खणी वञी तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं सबबि हू सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिं जे मथां 13 ॾींहं जो केस दाख़िल कयो वियो। फ़ौतीअ जे भाउ सोहराब अंसारी ॿुधायो त पुलिस जे सख़्त तशद्दुद सबबि ज़ख़्मी थियल भाउ खे इलाज लाइ कोर्ट सगोरी खां लेटर वठी लाड़काणे जे चांडका अस्पताल पहुचायो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। हुननि चयो त मड़ कंबर जी सरकारी अस्पताल खणे आयासीं त डॉक्टर फ़ौतीअ जो पोस्टमार्टम करण लाइ पुलिस जो लेटर घुरियो, जॾहिं त एएसपी कंबर शहदाद कोट असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न आहे। हुन चयो त असां कंबर जे सेशन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। कोर्ट जे हुकुम मिलण खां पोइ पोस्टमार्टम करायो वेंदो। होॾा सियासी समाजी अॻवाननि सैयद जुल्फ़कार अली शाह, अब्दुल करीम गोपांग, डॉक्टर अब्दुल कदीर सोलंकी ऐं ॿियनि चयो आहे त रुस्तुम अंसारी हिकु शरीफ़ शहरी हो ऐं हू पंहिंजे मोहल्ले में चौकीदारी कंदो हो, जंहिंखे पुलिस बेगुनाह गिरफ़्तार करे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल करे छॾियो आहे। हुननि आला इख्तियारनि खां अपील कई त बेगुनाह शहरीअ जे क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे संदन मथां क़त्ल जो केस दाख़िल कयो वञे। असांजे वॾो भाउ हो रुस्तुम अली अंसारी घर खां हिकु राशन वठण जे लाइ हिनखे पुलिस एहलकार गिरफ़्तार करे थाणे ते खणी विया ऐं हिन विच में रेंजर वारा बि तमामु घणो मिलिया, जंहिंजे करे तमामु घणो ज़ख़्मी थी पियो। हिन जो अंदरि जो जेको लीवर आहे उहो डैमेज थी वियो, हुनजे करे हिनखे रत जी उल्टी आई। हिनखे असां हॉस्पिटल बि खणी वियासीं, पर रस्ते ते इहे पहुची वियो। हाणे कंबर हॉस्पिटल में असां बीठा आहियूं त असांजे भाउ जो पोस्टमार्टम थिए, पर अञा ताईं को बि माना थाणे तो लेटर न मिलियो आहे जो असांजो हिते पोस्टमार्टम थी सघे। इन करे असां कोर्ट सां रुजू कयो आहे ऐं असां सभिनी वस वारनि खे चवंदा त असांखे इंसाफ़। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk